हैदराबाद खां रिपोर्ट करे रहियो आहे अकबर दर्स। मीरपुर माथेलो प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी शहीद सहाफ़ी तुफ़ैल रिंद ऐं शहीद सहाफ़ी इम्तियाज़ मीर जे क़त्ल ख़िलाफ़ हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट तरफ़ां एहतजाजी रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई वई। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सर ते शहीद सहाफ़ी तुफ़ैल रिंद ऐं शहीद सहाफ़ी इम्तियाज़ मीर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ हैदराबाद समेत रीजन जे नंढनि वॾनि शहरनि में सहाफ़ियुनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। जॾहिं त मर्कज़ी एहतजाज हैदराबाद प्रेस क्लब खां रेडियो पाकिस्तान चौक ताईं रैली कढी कयो वियो। एहतजाजी रैली खे ख़िताब कंदे पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे FAC जे मेंबर इकबाल मल्हा, हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर मोहम्मद वसीम खान, जनरल सेक्रेटरी HU जे जाम फरीद लाखो ऐं HRCP जे रीजनल कोऑर्डिनेटर गुफराना आराई चयो त ॿिनि हफ़्तनि दौरान सिंध में ॿिनि सहाफ़ियुनि जो क़त्ल फ़िक्र जोॻो मामलो आहे। मुल्क में ख़ासि तौर ते सिंध में सहाफ़ी गैर महफ़ूज़ थी विया आहिनि। मीरपुर माथेलो में शहीद सहाफ़ी तुफ़ैल रिंद ऐं कराची में शहीद सहाफ़ी इम्तियाज़ मीर खे सरेआम गोलियूं हयूं वयूं, पर हुकूमत अञा ताईं उन्हनि जे क़ातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे, जंहिंजी जेतिरी बि मज़म्मत कई वञे उहा घटि आहे। हुननि चयो त जेकॾहिं ॿिन्ही शहीद सहाफ़ियुनि जे क़ातिलनि खे फ़ौरी तौर गिरफ़्तार न कयो वियो त CM हाउस खां वठी पार्लियामेंट ताईं एहतजाज कयो वेंदो।